पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी फिरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं, अॼु तव्हांखे अपडेट ॾियण वारा आहियूं ख़ासि करे पंहिंजावेरी ऐं रियासत ॿिन्ही ड्रामनि जी। दोस्त जेका मैसेज करे रहिया आहिनि रियासत ड्रामे जे हवाले सां, उन्हनि जी बि ख़्वाहिश पूरी कई वेंदी। उन्हनि खे चवंदासीं तव्हां टेंशन नो कयो, तव्हांखे अॼु बहितरीन खां बहितरीन मां अपडेट ॾियण वारो आहियां। दरअसल दोस्तो पंहिंजावेरी ड्रामो त हिन टाइम टॉप ते वञी रहियो आहे। जीअं जीअं हाणे कहाणी अॻिते वधी रही आहे तीअं तीअं व्यूअरशिप जी वधी रही आहे। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे दोस्तो हाणे बैकग्राउंड सीन बि ख़तमु थी चुका आहिनि। हाणे अॻिते कहाणी ज़बरदस्त एक्शन सां भरपूर तव्हांखे ॾेखारी वेंदी, छो त हाणे जेका ॿिया स्पेल शूट थियनि पियो, टियों स्पेल शूट थिए पियो, उन में एक्शन घणो आहे। ऐं रियासत ड्रामे जी तव्हां ख़ुशख़बरी ॾियां त तमामु जल्द रियासत ड्रामो बि लॉन्च कयो वेंदो, तव्हां टेंशन न कयो। जेका बि दोस्त रियासत ड्रामे जे इंतज़ार में आहिनि उन्हनि खे चवंदुसि को मसइलो न आहे, परेशान जी का बि ॻाल्हि न आहे। तमामु जल्द रियासत ड्रामो तव्हां असांजे आॾो अचण वारो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN एंटरटेनमेंट ते। छो त उन चैनल ते पापनगर हली रहियो आहे, उहो जीअं ई ऑफ थियो तीअं ई ड्रामो ऑन थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो पंहिंजो चैनल आहे।